नाज़रीन, हैदराबाद में कॉम्प्रिहेंसिव स्कूल जी तामीरात लाइ रक़म जारी थियण बावजूद कम मुकम्मल नाहे थी सघियो। 2017 दौरान स्कूल जी पीढ़ जो पत्थर रखे करोड़ रुपया जारी कया विया। प्रोजेक्ट डायरेक्टर ज़ुबैर चना ख़िलाफ़ नेब समेत को भी इदारो कार्रवाई करण लाइ तैयार नाहे। ही आहे कॉम्प्रिहेंसिव स्कूल हैदराबाद, जंहिंजी तामीरात लाइ लाॻापियल रक़म जारी थियण बावजूद मुकमल नाहे थी सघियो। हैदराबाद जे मीरपुर ख़ास रोड लॻ न्यू सिटी वारे इलाइक़े में 2017 दौरान कॉम्प्रिहेंसिव स्कूल जे पीढ़ जो पत्थर रखी करोड़े रुपया जारी कया विया, पर अञा ताईं पिलिंग जो कम भी मुकमल नाहे थी सघियो। उन जो बुनियाद जो पत्थर रखियो वियो आहे। 98% जेकी आहे सा उन जी बजट भी जेकी आहे मंज़ूर थी वई आहे। हिन जा छा कारण आहिनि, उहे कहिड़ा कामोर आहिनि जेके इन जे पोयां इन्वॉल्व आहिनि, जो हिन महिल ताईं इहो कमु न थियो आहे, सम्झ में नथो अचे। या सिंध हुकूमत जे तरफ़ां त 98% बजट इशू थियल आहे। जंहिं बि करप्शन कई आहे, असांजी तालीम खे तबाह, इहो हिकिड़ो तालीमी इंस्टीट्यूट आहे जेके तबाह करण जी हिकिड़ी साज़िश आहे। तालीम खे तबाह करणु यानी कि माशरे खे तबाह करणु, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। जेके बि ब्यूरोक्रेट्स हिन में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। तामीर थींदड़ स्कूल कॉम्प्रिहेंसिव मंसूबो रोलड़े जो शिकार छो थियो, कंहिं वटि जवाब ई नाहे। बाअसर प्रोजेक्ट डायरेक्टर ज़ुबैर चना एतिरो त असर रखे थो जो संदसि ख़िलाफ़ नेब समेत को बि इदारो कार्रवाई करण लाइ तयार नाहे, जंहिं ते इलाइक़े वासियुनि में सख़्त ताव पखियल आहे। ही कॉम्प्रिहेंसिव जे नाले सां जेको सॼी सिंध में स्कूल, हर ज़िले वाइज़ 2 स्कूल चया विया सिंध गवर्नमेंट तालीम जे तरफ़ खां। हाणे हिन जो जेको फंड हो उहो रखियो वियो हो 2016 खां वठी मुसलसल। हाणे असांखे त ॿुधण में ई आयो आहे त 98% हिन स्कूलनि जे लाइ जेको आहे न फंड ॾिनो वियो आहे। उहो फंड 98% किथे आहे? हिते त 1% बि नज़र न पियो अचे जेको कमु आहे। ऐं त फिलफोर सिंध गवर्नमेंट खे अपील थो कयां त महिरबानी करे कमेटी ठाहे ऐं हिन जी मुकमल तरीक़े सां जांच कई वञे। ऐं उहे पैसा किथे आहिनि? उहे पैसा जेको एॾो वॾो पैसो 98% मां चवंदो करोड़नि अरबनि जे जेको आहे सो ॾिनल आहिनि, उन्हनि खे फिलफोर जेको आहे सो पैसा ज़ाहिर कया वञनि ऐं हिन स्कूलनि खे फिलफोर तयारु करायो वञे। करप्शन में जेका करप्ट आहे उहा वॾी गैंग आहे ज़ुबैर सां गॾु ॿुधण में अचे पियो ऐं ख़बर हक़ीक़त तक़रीबन आहे। ऐं त इहो मुतालबो कंदुमि त इन गैंग खे रोकियो वञे ऐं महिरबानी करे हिन ॿारनि जे जेका तालीम जो स्कूल आहे कि ईमानदार माण्हू खे ॾिनो वञे ताकी हीउ कमु हलाए। असां चवंदासीं गवर्नमेंट सिंध खे चऊं था त जल्दी हिन प्रोजेक्ट खे मुकमल कयो वञे जीअं असांखे सहूलियत मिले, ॿार पढ़ाए सघूं। असांजो मुतालबो इहो आहे। बसि उहो करप्शन जेका थिए पई उहा जेका उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रक़म जारी थियण बावजूद रोलड़े जो शिकार थियल कॉम्प्रिहेंसिव स्कूल मंसूबो सिंध हुकूमत लाइ सवालिया निशान आहे। उन करे नेब समेत एहतसाब इदारनि खे घुर्जे त हिन मंसूबे में करोड़े रुपयनि जी करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त कॉम्प्रिहेंसिव स्कूल जो कमु जल्द खां जल्द मुकमल कराए हिन प्रोजेक्ट में करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु गुलाम फरीद लाखो, पहिरां TV हैदराबाद।